हाणे जेकॾहिं वरी थोरो पोइते मां मोटां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे मोटण ॾे। हाणे मूंखे ॿुधाए हमराह तरसियो किथे आहे? अमड़ जे पेट में बि वठ वठां कई पे हलियो पे या न पे हलियो? जवाब ॾे। अमड़ जे पेट में बि हलियो पे या चुप कयो वेठो हो? चओ त हलियो पे, माना उते बि मुअल कोन हो। मुंहिंजा दोस्त ज़मीन ते पहुतो त हिते बि घुमियो पे या न? जवाब ॾे। हिते बि घुमियो पे, हिते बि मुअल कोन्हे को। जेॾी महिल क़बर में पहुतो ॿुधा मुनकर नकीर आयसि या कोन आयसि? जवाब ॾे। मुनकर नकीर खे सुवाल जा जवाब ॾिनई या कोन ॾिनई? जवाब ॾे। ॾिनई। हाणे नेकोकार आहे त जन्नत जी दरी खुली मिलियसि या कोन मिलियसि? जवाब ॾे। गुनाहगार आहे त जहन्नम जी दरी खुली मिलियसि या कोन मिलियसि? जवाब ॾे। क़यामत जे अचण ताईं ईमान वारा नेक सालिह क़बर में जन्नत जा मज़ा वठंदा या कोन वठंदा? जवाब ॾे। बदकार बेकार जिन हुज़ूर जी ग़ुलामी क़बूल न कई उहे क़बर में बि जहन्नम जा मुंहिंजा दोस्त आड़ाह जा उहे अज़ाब वठंदा या कोन वठंदा? जवाब ॾे। क़बर में भी चुप करे कोन वेठो, अमड़ जे पेट में भी चुप करे कोन वेठो, ज़मीन ते भी चुप करे कोन वेठो, हशर में भी हिसाब किताब हली रहियो आहे उते भी चुप करे कोन वेठो। भला जेॾी महिल जन्नती जन्नत में वियो, जहन्नमी जहन्नम में वियो, ॿुधा जन्नत में मौत आहे या कोन्हे? जवाब ॾे। जन्नत में मौत आहे छा? भला दोज़ख में मौत आहे छा? दोज़खी दोज़ख में पियो सड़ंदो, जन्नती जन्नत में पियो मज़ो वठंदो। पोइ मूंखे जवाब ॾे। हे जेको नाटक शुरू कयो अथई त मर गया मरदूद न ख़त्मा न दुरूद, हे त कॾहिं मोई कोन्हे को? जवाब ॾे। हे हर पीरियड में ज़िंदा रहियो आहे, हे त कॾहिं मोई कोन्हे को। मरण वारे जी ॻाल्हि त अजाई थो करी, हे त हर पीरियड में हलंदो रहियो आहे, हर जॻह ते हलंदो रहियो आहे। हाणे हिते हिकिड़ो सवाल तव्हांजे ज़हन में बि आयो, अदे करीम दाद जे ज़हन में बि सवाल आयो, भला जेकॾहिं मोह कोन्हे को त असां हे जिस्म जा कपिड़ा छो लाथा? जेकॾहिं मोह नाहे त असां हिन जो जनाज़ो छो पढ़ायो? जेकॾहिं मोह नाहे त खट ते कुल्हे गांधी छो थियासीं? जेकॾहिं मोह नाहे असां खणी क़बर में छो पहुचायासीं? इहो तुंहिंजे ज़हन में सवाल ईंदो, अच त इन जो बि जवाब ॾे। यादि रख, जेको मरंदो आहे उहो वरी मोटंदो ॻाल्हि ॻाल्हि, जेको मरंदो आहे उहो मोटंदो कोन्हे, ऐं जेको ज़िंदह हूंदो आहे उहो कॾहिं बि मरंदो ई कोन्हे को। त पोइ हे सभु कुझु छा आहे? अचो क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत पढ़ी ॿुधाई। मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम में फरमायो, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। तुंहिंजे ज़हन में इहो ई सवाल आयो पियो न हींअर? त पोइ मौत जो ज़िक्र क़ुरान करीम में मौजूद आहे। हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हे सॼण साईं जो फ़क़ीर मौलाई चए थो पियो त कंहिंखे मरणो ई कोन्हे को। क़ुरान चवे थो त हर साह वारी शइ खे, पर क़ुरान ते गौर त कर, क़ुरान छा थो चए? कुल्लु नफ्सिन, हर साह वारी शइ खे ज़ाइक़तुल मौत, मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। छा करणो आहे? जवाब ॾे। जवाब ॾे। हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। किथे लिखियल आहे त कुल्लु नफ्सिन कुल्लु नफ्सुल मौत, हर नफ़्स खे मौत अचणो आहे, ईअं त लिखियल ई कोन्हे को। ज़ाइक़ो मौत जो चखणो आहे। हिकिड़े मिंट जे लाइ होशियार थी, नौजवान तयार थी, मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हींअर तुंहिंजे वात में कुझु बि नाहे, ॿुधा ज़ाइक़ो कंहिं शइ जो आहे या कोन्हे? छो कोई कोन्हे। पर हाणे जेकॾहिं तुंहिंजे वात में अंब जी फाक ॾिजे त ज़ाइक़ो छा जो थींदो? जवाब ॾे। ॻाल्हि ॻाल्हि, छा जो ज़ाइक़ो थींदो? अंब जो ज़ाइक़ो थींदो। नारंगी ॾिबी त ॻाल्हाईंदो हल, नारंगी जो ॾाढो ॾिबो त वात पाणी त नथो थिए न। तव्हांजी ॻाल्हि कयां, बिरयानी खाइबी त मोहम्मद रफ़ीक साहब बिरयानीअ जो एहतमाम कयो आहे। तव्हां दोस्तनि जे लाइ फ़िक्र न कयो दोस्तो, यानी जेका शइ जंहिं वक़्तु खाइबी आहे उन जो ज़ाइक़ो उन वक़्त ताईं हूंदो आहे जेसि ताईं उहा शइ इस्तेमाल कबी आहे।
मुझी जेका स्पीच आ तकरीर आ मुझा दोस्त अजीज उहा जदीद तकाजा जे अहम मुताबिक आइन मुताबिक नौजवान के लेक्चर सिस्टम में पियो समझाया खुदा करे नौजवान समझी वने ओ मुझे कौम जा नौजवानो गौर कयो अल्लाह त कुरान में एतरो फरमायो आ हर साह वारी शय के मौत जो रुगी जायको चखणो आ ओ जायको तेस ताईं हुंदो आ जेस ते उन शय जो इस्तेमाल कबो आ जने अल्लाह जो हुक्म थियो हिन दुनिया का डिस्कनेक्ट थियण जे ला अॻे दुनिया में वञण जे ला इज़राइल के हुक्म थियो उहो आयो मौत चाहे मलकुल मौत केरा जो इज़राइल मलकुल मौत केरा इज़राइल अल्लाह जे हुक्म सां आयो अचे उन पंहिंजो जायको चखरायो कहे गला गला कहे जायको चखरायो उन जे जायके जो अंदाज़ो इहो आ मुंहिंजा दोस्त अजीज जेस ताईं उन जो जायको वात में अंब जो खाईंदे पियो जायको हलंदो आ जैसे इज़राइल मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह जे हुक्म सां तोखे उहो जायको चखरायो तोखे गुस्ल ॾिनो थो वञे तूं मौत जे जायके मां गुज़री रहियो आ तोखे कफन पारायो थो वञे तूं मौत जे जायके मां गुज़री रहियो आ तुंहिंजो जनाज़ो निमाज़ पढ़ाई थी वञे तू मौत जे जायके मां गुज़री रहे तू मौत जे जायके में जेडी मल कब्र में दफन करे यार जे हवाले के मोटण वारा मोटिया तुझे मौत जो जायको खत्म थी वयो मुनकर नकीर आया तू उथी वेही रहे कब्र में जने दफन करे मोटना त मुनकर नकीर ईंदा हन जवाब ॾियो न जेड़े वणे तेड़े उलमा का पुछो मुनकर नकीर ईंदा हन सवाल जवाब ॾींदा हन पोइ जेस ताईं मौत जे जायके में तेस ताईं त कुछ ही कोन पियो अज मुनकर नकीर न पुछोस त मर रब्बुक जे रब्बी अल्लाह ॻाल्हाए रहियो आ उथी वेठो आ जवाब ॾेई रहियो आ ख़ुदा त जेरो आ या मौला जवाब ॾे केर जवाब ॾींदो आ ज़िंदा ॾींदो आ मोल ॾींदो आ त मुंहिंजा दोस्त अजीज मो नाहे हे सिर्फ़ मौत जो जायको चखी रहियो आ जेकॾहिं सच पुछी त मुंहिंजा दोस्त अजीज हक़ीक़त कुछ अञा बि बिया हे जेको मौत जो जायको आ आशिकन जे लाइ त ईद जो जायको हे जेको मौत जो जायको आ दुनियादार मौत खां डिजंदो आ कुरान करीम जी आयत पढ़ी ॿुधाई मुझे बेनियाज़ रब मुझे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो ओ मुझा महबूब ऐलान कर ओ मुझा करीम रब कहिड़ो कुल यतवफ़ाकुम मलकुल मौत लज़ी वुकिल बिकुम कुल इन्नल मौत लज़ी तफिर्रून मिन्हु फइन्नहु मुलाक़ीकुम मुझा महबूब ऐलान करे इन मौत जे डिजंदड़न खे चओ मौत खां डिजो छो था मौत खां केतिरो बि लिको लिकी कोन सघंदो मौत हिकिड़े ॾींहुं तव्हांजो महिमान थियणो आहे मौत यानी मलकल मौत मौत मां मुराद छा आहे ॻाल्हायो डिजबो उन शइ खां आहे जंहिंजे लिकण सां माण्हू बची वञे रब चए थो मौत खां लिकी ॻाल्हि मौत खां लिकी केॾो डिजंदा आहियूं अबा वञी थो पर रोड जो हाल सही कोन्हे को ख़्याल सां वञिजां हेॾे न वञ चवनि था त ॾाढो गंद लॻो पियो ओ यार यादि रखी छॾ तुंहिंजे मौत जी घड़ी मुक़ररु थियल आहे तेसीं जेसिताईं मुंहिंजो ख़ुदा न चाहींदो तेसिताईं कुझु बि न थींदो मौत खां डिॼण वारो दुनियादार हूंदो आहे सच इहो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनियादार मौत खां डिॼंदो आहे अञा प्लाट फलाणो रहियल आहे अञा फलाणे ग़रीब ॼाण जिरेब ज़मीन जो विकियो इन खां जिरेब ज़मीन जो वठिणो आहे फलाणे माण्हूअ जाइ ॼाण विकी उन खां जाइ वठणी आहे फलाणे दुकान ॼाण विकियो इन खां दुकान वठिणो आहे राति ॾींहुं उन जे दिलि में दिमाग़ जे अंदरि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जा ख़्याल हूंदा आहिनि इहो मौत खां डिॼंदो आहे मौत ईंदो त मुंहिंजो फलाणो कमु रहिजी वेंदो मौत ईंदो त मुंहिंजो फलाणो कमु रहिजी वेंदो मौत खां डिॼंदो आहे लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो जेको आशिक़ हूंदो आहे उहो मौत खां डिॼंदो न आहे उहो मौत जो इंतज़ार कंदो आहे उनखे ख़बर आहे
भला जे करे ज़ाहिरी हिन अखिन सा मदीने तैयबा जो दीदार नबी करे सगियुसि ओ मौत जल्दी आ आशिकन के खबर आ जॾहिं लटे सभई मोटींदा कब्र में मुझो महबूब पंहिंजो दीदार कराईंदो आशिक त मौत जो परवानो हुंदो आ मौत जे लाइ मुंहिंजा दोस्त मुंतज़िर हुंदो आ उनखे ख़बर आ त मौत त यार जे मुलाक़ात जो ज़रियो आ इन करे मुस्लमान मौत खां टिकण वारो बुज़दिल हुंदो आ मौत खां न टिजजां ईमान पको कजां त मरण खां बाद में कब्र में रब यार जो दीदार फरमाईंदो ॻाल्हियूं घणियूं निकिरी वेंदियूं वरी मूंखे पोइते मोटण जो टाइम मुंहिंजो साथ कोन ॾींदो छो त 1.5 कलाक जो मूंखे टाइम ॾिनल आहे अज़ीज़ाने मन मां अर्ज़ पे कयो जंहिं ते ख़ुदा राज़ी थींदो आहे उहो काॾे वेंदो आहे दरे मुस्तफ़ा ॻाल्हि काॾे वेंदो आहे दरे मुस्तफ़ा ते ईंदो आहे जंहिं ते मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थींदो आहे उहो काॾे वेंदो आहे लेकिन याद रखी छॾ दरे मुस्तफ़ा ते भी उहो ईंदो आ दरे मुस्तफ़ा ते भी उहो ईंदो आ मुंहिंजो बेनियाज़ रब मुंहिंजे महबूब जी सुञाणप उनखे ॾींदो आ जंहिंजे लाइ मुंहिंजो महबूब राज़ी थींदो आ वरी जुमलो चवां जंहिंजे लाइ मुंहिंजो महबूब राज़ी थींदो आ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ॾिसण वारा त केतिराई हुया लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे दुनिया जे अखियुनि त हज़ारनि ॾिठो अबू बकर भी ॾिसंदो हुयो त अबू जहल भी ॾिसंदो हुयो ॾिसंदो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे सैयदना अबू बकर सिद्दीक़ भी हुयो अबू जहल अबू लहब भी हुयो अबू जहल तंज़ ऐं ताना कंदो हो अबू बकर मुंहिंजे मुस्तफ़ा तां जान बचा मिड़ई कुर्बान कंदो हो अखड़ियूं त ख़ुदा ॿिन्ही खे ॾिनियूं हुयूं ॾिसी त ॿई रहिया हुया लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे चवण ॾे महबूब जे ॾिसण सां तेसि ताईं कुझु न थींदो आहे जेसि ताईं मुंहिंजो महबूब पंहिंजी निगाहे ख़ासि न फरमाईंदो आहे खोलिया न राज़ खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे महबूब खे ॾिसण सां तेसि ताईं कुझु न थींदो जेसि ताईं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजी निगाहे ख़ासि न फरमाईंदो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे निगाहे ख़ासि जो कमाल हिकिड़ो मुख़्तसर वाक़ियो तुंहिंजे आॾो पेश कयां ओ नौजवान गौर कर अबू जहल जे उन घड़ीअ जे मथां कंहिंजे घड़ीअ जे मथां अबू जहल जे उन घड़ीअ जे मथां जंहिं वक़्त में हू पंहिंजे मुठ में पत्थरियूं खणी आयो हो छा खणी आयो गला इहो मौजज़ो त ॿुधो अथई मगर सजण साईं जो फ़क़ीर पंहिंजे अंदाज़ में बयान कंदो पंहिंजे मुठ में पत्थरियूं खणी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे साम्हूं बीठो आहे मुठ बंदि हुई आहे खुलियल ही जवाब ॾे मुठ बंदि लॻी पई आहे महबूब मुस्तफ़ा जे साम्हूं केरु बीठो आहे चओ अबू जहल बीठो आहे ॻाल्हाए केरु बीठो आहे मुठ कंहिंजी आहे अबू जहल जी आहे हीअ मुठ बाह में बाह उन जे जिस्म में जिस्म कंहिंजो आहे अबू जहल जो आहे मुठ बंदि कयो बीठो आहे दरे मुस्तफ़ा ते बीठो आहे अर्ज़ करण लॻो ऐं अल्लाह जा नबी सॾाइण वारा अगरि अल्लाह जो नबी सचो आहीं ॿुधाए त मुंहिंजे मुठ में छा आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम अबू जहल जो पहिरीं नालो दुनिया में मशहूर छा हो चओ अबुल हिकम छा नाला हो वरी चओ अबुल हिकम हिकमत वारो ॼाण वारो जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरबार में जी सुणा मुंहिंजे मुठ में छा आहे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमाए त अबू जहल जाहिलन जो अबू करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निगाह जो कमाल निहार मोमिन मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारियो कहदे चो अबू जहल दे कहदे निहारियो अबू जहल कहदे पियो दिसे चो महबूब मुस्तफ़ा दे
महबूब मुस्तफ़ा कहदे निहारियो चो अबू जहल दे आमो सामो वन पाए वन मुझा दोस्त अजीज अबू जहल मुस्तफ़ा के पियो दिसे मुझो मुस्तफ़ा अबू जहल के पियो दिसे अबू जहल जो सजो जिस्म मौजूद आ लेकिन मुझे करीम मुस्तफ़ा जे निगाह जो कमाल निहार वो अबू जहल सामो बीठो आ उन जे जिस्म जी बाह सामो बीठी आ उन बाह में मुठ सामो बीठी आ उन मुठ जे अंदर बेजान पत्थरियों पयूं हन मुझे मुस्तफ़ा जे निगाह जो कमाल निहार मुझे मुस्तफ़ा जी निगाह निगाह नूरानियत निगाह नूर वारी निगाह अबू जहल दे नवैया अबू जहल जे जिस्म दे नवैया अबू जहल जे मुठ में बंद बेजान पत्थरन ते पईया उते पत्थरन आवाज शुरू कयो मुझे मुस्तफ़ा जे निगाह जो कमाल निहार जेको बेजान पत्थरन के कलमा पढ़ाए सके पियो उन जियादो अबू जहल केड़ी वडी गाल जेको बेजान पत्थरन के कलमा पढ़ाए सके पियो वो अबू जहल उन जियादो वडी गाल को न हुयो पर चयो इन करे सब कुछ न थियो न खुदा जी रज़ा हुई न मुझे मुस्तफ़ा जी रज़ा हुई अबू जहल जे हथ में पत्थरियों मुझे मुस्तफ़ा जे उन गैब वारे इल्म दे त निहार मुझे मुस्तफ़ा जे इल्म गैब जो त मकाम छा हुंदो लेकिन हिकड़ो तवज्जह कर मुठ में बंद पत्थरियों काफर जे मुठ में बंद पत्थरियों बेअदब जे मुठ में बंद पत्थरियों बेअदब जे मुठ में बंद थियल पत्थरन ते भी जॾहिं मुझे मुस्तफ़ा जी निगाह पवंदी आ उन्हनि खे भी अल्लाह एतिरो इल्म ॾींदो आ हूंदियूं त मुठ में बंद हल पर इन मुठ जो बंद उन्हनि जियादो कुछ भी न हूंदो आ उन्हनि जी निगाह एतिरी कुशादी थींदी आ जो मुठ में बंद हुअण जे बावजूद सुञाणंदियूं त सुहिणो महबूब ख़ुदा जो महबूब बंद मुठ अबू जहल जिया निगाह मुझे मुस्तफ़ा जिया छात निगाह जो मुझे करीम आका उन पत्थरन ते निगाह कई उन पत्थरन के मुझे करीम रब उहो इल्म अता फरमायो जो जह मुठ में बंद हुयूं उन्हनि खां भी उन्हनि जी निगाह किरास करे वे बंद थियल पत्थरन के मुझे मुस्तफ़ा रुगी निहारियो आ निगाह कई आ मुझे मुस्तफ़ा फरमाए मां छा ॿुधायां मुठ खोल जेका मुठ में शे ते उहा थी ॿुधाए त मां मुस्तफ़ा केर यो कह जो कमाल आ चो निगाहे मुस्तफ़ा जो कमाल आ सजो अबू जहल सामो बीठो आ सजो अबू जहल बीठो आ उन ते मुझे मुस्तफ़ा करीम जे नूर जो असर छो न थियो जो मुझे मुस्तफ़ा निगाह फरमाई कान का मुझे मुस्तफ़ा पत्थरन ते निगाह फरमाए त पत्थरियूं बेजान हुयूं लेकिन इते अञा भी हिकड़ो नुक्तो नौजवान ॿुधाईंदो हलां दुनिया जे अंदर हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुर्दन के जिंदा कयो जवाब दे अन्नी अखलुकु लकुम मिनत-तीन कहैअत-त-तैर फअनफुखु फीहि फयकूनु तैरन बिइज़्निल्लाह व उबरिउल अकमह वल अबरस व उह्यिल मौता बिइज़्निल्लाह टे चार नुक्ता दई तो वने जिंदगी याद कजा मुझा दोस्त अजीज हजरत ईसा अलैहिस्सलाम मुर्दन के जिंदा कयो कुरान गवाही दिनी जवाब दे कुरान गवाही दिनी हजरत ईसा अलैहिस्सलाम मुर्दा के जिंदा कयो लेकिन थोड़ो ज़हन तकर मां तो के यूं टन ॾेई गाल समझाया हजरत ईसा अलैहिस्सलाम जंहिं मुर्दे के जिंदा कयो उन जिंदा थियण खां पोइ ॿोली कहिड़ी ॻाल्हाई चो पंहिंजी अबाणी ॿोली ॻाल्हाई हजरत ईसा जे मुर्दे के जिंदा कयो उन ॻाल्हायो जरूर मगर ॿोली कहिड़ी ॻाल्हाई
जवाब दे कहिड़ी ॻाल्हि आई जंहिं ॿोली जेका हुन जे अमड़ जी ॿोली हुई जेका हू ॿोली ॻाल्हाईंदो हो हुन उहा ॿोली ॻाल्हाए छो त हू ॿोलीअ वारो हुयो पहिरीं जानदार हुयो पोइ दुनिया छॾे वियो वरी सुणे ईसा हुनखे दुनिया में मोटाए ज़िंदा करे ॻाल्हाए ॾेखारियो हे ईसा रूहुल्लाह जो मौजिज़ो आहे हेॾे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो मौजिज़ो आहे ईसा रूहुल्लाह उनखे ज़िंदा कयो जेको पहिरीं ज़िंदा हुयो दुनिया में ज़िंदा हुयो पंहिंजे क़ब्र में ज़िंदा हुयो हज़रत ईसा पंहिंजे मौजिज़े सां उनखे रुॻी क़ब्र मां ॿाहिरि कढी दुनिया में वरी ॻाल्हाए ॾेखारियो मूंखे जवाब ॾे जेको पत्थर आहे उहो बेजान आहे या जानदार आहे जवाब पत्थर बेजाना पत्थर जानदार नाहे उहो ज़िंदा नाहे उहो किरोथ कोन कंदो आहे उन में हरकत कान हूंदी आहे वाह मुंहिंजा करीम रब मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मथां मुंहिंजे करीम रब करम करे ॿुधाया उहो दुनिया वारो ईसा बि मां रब जो नबी आहे उहो ज़िंदा मां जॾहिं जेको क़ब्र में ज़िंदा उनखे रुॻी ज़मीन जे तख़्ते ते ज़िंदा करे ॾेखारींदो आहे मगर मुंहिंजे मुस्तफ़ा जो हो जंहिं शइ खे वजूद ई कोन हूंदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा उनखे निगाह सां ज़िंदगी ॾेई ॾेखारींदो आहे न रुॻी ज़िंदगी ॾेई ॾेखारींदो आहे मगर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे निगाह जो कमाल निहार पत्थर जी पंहिंजी ॿोली काई कान्हे का पत्थर उहा ॿोली ॿोली आहे जेका मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ज़ुबान आहे भला अञा मूंखे चवण दे अञा मूंखे चवण दे हे मुल्क पाकिस्तान आहे कहिड़ो पाकिस्तान में पाकिस्तानी ॿोली पाकिस्तान जी मुंहिंजा दोस्त क़ौमी ॿोली कहिड़ी आहे चओ उर्दू उर्दू पाकिस्तान जी क़ौमी ॿोली उर्दू उर्दू ज़ुबान हलंदी आहे इंडिया जी क़ौमी ॿोली हिंदी हिंदी ज़ुबान हलंदी आहे चीन जी क़ौमी ॿोली चाइनीज़ चाइनीज़ ज़ुबान हलंदी आहे गौर कजां जंहिंजी जिते हुकूमत हूंदी आहे ॿोली बि उन जी हलंदी आहे जंहिंजी जिते हुकूमत हूंदी आहे ॿोली उते कोन ॻाल्हाए काज़ी अहमद वारा दिलि न ठाहे ॻाल्हाई नथो जंहिंजी जिते हुकूमत हूंदी आहे ॿोली उन जी हलंदी आहे जवाब ॾे क़ब्र में ॿोली कहिड़ी हलंदी आहे जवाब ॾे क़ब्र में ॿोली कहिड़ी हलंदी हशर में ॿोली कहिड़ी हलंदी जन्नत में ॿोली कहिड़ी हलंदी जवाब ॾे जो क़ब्र में भी अरबी हशर में भी अरबी जन्नत में भी अरबी छो अरबी हलंदी चो इन करे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जी हुकूमत क़ब्र में भी आहे हशर में भी आहे त जन्नत में भी आहे कायनात मुंहिंजे करीम रब जी आहे कायनात मुंहिंजे करीम रब जी आहे पैदा करण वारो मुंहिंजो अल्लाह उन मुंहिंजे करीम रब बादशाही मिल्कियत मुंहिंजे मुस्तफ़ा जी करे छॾी आहे जेकॾहिं चवी त तोखे नंढड़ो अकुली दलील ॾेई पोइ अॻिते हलां अबो कमाईंदो आहे दुबईअ में कमाए मोटे आयो सऊदीअ मां कमाए मोटी आयो हिते काज़ी अहमद में कमाए करोड़ रुपया तयार कयईं जॻह ठाराइण लॻो जेॾी महिल जॻह ठाराए तयार कयईं त ॿुधाए नालो पंहिंजो लिखंदो या पंहिंजे प्यार वारे जो लिखंदो जवाब ॾे अदा कंहिंजो नालो लिखंदो पीउ जा पुट त केतिरा ई हूंदा पर नालो उन जो लिखंदो जेको लाडलो हूंदो जेको दिलि वारो हूंदो जॾहिं पीउ खां पुछो वञे महिनत तो कई दौलत तो कमाई परेशानियूं तो कयूं सब कुछ तो कयो पर नालो वरी उन जो लिखियो थे जवाब ॾींदो पंहिंजो नालो लिखां पाण त मज़ो कोन अचे हा कमायो मूं ठाहियो मूं पर मूं पंहिंजे कमाई ऐं ठाहिण ते नालो पंहिंजे दिलि वारे जो रखियो आहे ॾिसी रोज़ पंहिंजी दिलि खे ठारींदो
दुनिया जे अंदर नालो महल माड़ी ते उन जो जैसा प्यार हूंदो आ मुखे खुद फैसलो करे ॿुधा जहिड़े भी मर्तबे फिक्र सां तुंहिंजो तालुक आहे मुसलमान खुद फैसलो करे ॿुधा हिन पूरी कायनात में अल्लाह जो जेको महबूब आहे ॿुधा उन जो नालो छा आहे पंहिंजे अंदर खां पुछी जवाब ॾे जे अंदर मां जवाब अचे त उन जो ॿियो नालो नाहे उन जो नालो सुणो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह वो जे महबूब अल्लाह जो महबूब आ त पोइ हीअ पूरी कायनात पैदा कंदड़ मुंहिंजो ख़ुदा इन जी मालिकी मुंहिंजे करीम रब मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे हवाले करे छॾी आहे ॻाल्हि सम्झ में आई थोरो वधां अॻिते 10-15 मिंट थोरो वधा ताक़त पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी तोखे ॿुधायां वाह मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा टाइम थोरो आहे जेकॾहिं न त मां तोखे एतिरो कुझु ॿुधायां हा ज़रूर तोखे ॿुधायां तोखे ख़बर पवे हा त महबूब आहे ओ मुंहिंजे महबूब जे मीलाद ते चवण वारा त ही तव्हां नओं कुझु शुरू कयो आहे न मुंहिंजा यार केरु थो चवे त असां कुझु शुरू कयो आहे असां दरबी ग़ुलामनि में नालो लिखायो आहे मीलाद हे मीलाद जी उहा महफिल हे मीलाद जी उहा निस्बत जो खुदा शल कंहिं ईमान वारे खे नसीब फरमाए जंहिंखे मुंहिंजे करीम रब नसीब फरमाया उहो ख़ुशि नसीब आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खोड़ सारा अहिड़ा दलील मां तुंहिंजे आॾो पेश कया लेकिन मां फ़िलहाल मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अख़्तियारनि जे मथां तोखे ॿुधायां हिकु ॿ तोखे अख़्तियार पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ॿुधायां त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा हीअं कयो रब क़ुरान में छा चयो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा हीअं कयो ख़ुदा उन जे मथां राज़ पे जो इज़हार कयो आहे या न कयो आहे दरबार मुस्तफ़ा में काथे दरबार मुस्तफ़ा कोन ॻाल्हाई काथे दरबार मुस्तफ़ा में मदीने की ठंडी हवा अल्लाह अल्लाह मदीने की ठंडी हवा अल्लाह अल्लाह मदीने की ठंडी हवा अल्लाह अल्लाह है दुनिया फिदा जिस पर अल्लाह अल्लाह मदीने जे आबो हवा ता पूरी दुनिया कुर्बान कया मदीने पाक जे अंदर मुझे करीम आका जो एकड़ो गुलाम आयो आ रमजान जो महीनो आ कहिड़ो गाला गाला कहिड़ो रमजान जो महीनो आ मुझे मुस्तफ़ा करीम जो एकड़ो गुलाम आयो आ रोज़ो ट्रोड़े पो आयो आ छा करे आयो आ रोज़ो ट्रोड़े दरबारे मुस्तफ़ा में आयो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा महबूब रोज़ो टुटी पयो आ हाणे मुझा महबूब बचाव जी का वाट ॿुधायो मुझे करीमा का फरमायो अल्लाह ताला तोखे तौफीक अता फरमाए 60 रोज़ा वञी रख या रसूल अल्लाह मूं त हिकिड़ो बि कोन निभायो आ 60 रोज़नि जी ताक़त मूं में कान्हे का मुझे करीमा का फरमायो वञ 60 मिस्कीननि खे खाधो खाराए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां मिस्कीन हां 60 माण्हुनि खे खाराइण जी मूं में ताक़त कान्हे का मुझे करीमा का ख़ामोशी अख्तियार फरमाए एतिरे में हिकिड़ो आराबी आयो मुझे करीम मुस्तफ़ा जे दरबार में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोहफ़ो खणी आयो टोकरी खचीअ जी खणी आयो अचे मुझे करीम आका जे दरबार में तोहफ़तन पेश कई मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा टोकरी खचीअ जी खणी करे उन पंहिंजे सहाबी ॾे इशारो करे फरमायो अचे हीअ खणी वञी 60 मिस्कीननि में विरहा तुंहिंजो कफ़ारो अदा थी वेंदो निहारे चवे थो मुंहिंजा आका मदीने जे शहर में मदीने जे आस पास में
मुखां वधीक त को ग़रीब आहे ई कोन को हाणे छा कयां मुझे करीम का फरमायो टोकरी खणी वञ खुद वञी खा पंहिंजे बचन खे खारा तुंहिंजो कफ़ारो अदा थी वेंदो यो कंहिंजो अख्तियार आहे जो अल्लाह जे महबूब जो अख्तियार कंहिंजो अख्तियार आहे ॿुधाए अल्लाह जे महबूब जो अख्तियार आहे वरी ॿियो तोखे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मीलाद चवंदा छा खे हो जंहिंमें ज़िक्र मुस्तफ़ा हूंदो आहे अदा उनखे चवंदा आहियूं न मीलाद असां मीलाद उनखे न चवंदा आहियूं जंहिं महफ़िल में मुंहिंजा दोस्त ॿिए जे मथां तान ज़ान थींदी आहे या कंहिंखे कमो पेश ॻाल्हाइबो आहे न मुंहिंजा दोस्त अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने ज़र मांगो तो बेज़र हूँ सिर मांगो तो हाजिर है रुख मोड़ो तो काफिर हूँ अरे मैं जानू मेरा खुदा जाने चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर अरे मुलड़ा तू जनाजा पढ़ अगे मैं जानू मेरा खुदा जाने अज़ीज़ान मन याद रखी छॾिजां मोमिन मुस्लमान हुन जी पचार उहो कंदो आहे जंहिंखे पंहिंजो यार कोन हूंदो आहे जंहिंखे रब पंहिंजो यार ॾींदो आहे उहो पंहिंजे यार जी तारीफ़ कंदो आहे पंहिंजे महबूब जा गुण ॻाईंदो आहे पंहिंजे महबूब जूं मदाहूं पढ़ंदो आहे छो त उनखे पंहिंजे पीउ जे ॻाल्हियुनि में मज़ो ईंदो आहे मां अर्ज़ पे कयो त अख्तियार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हिक ॻाल्हि ॿुधाए ॿी ॻाल्हि थो ॿुधाए ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुरान करीम में क्लियर लिखियल आहे इन्नस्सलात कानत अलल मुअमिनीन किताबम मौक़ूता अल्लाह जे क़ुरान करीम दे गौर कर मुझे बेनियाज रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो बेशक अल्लाह जे ज़ात निमाज़ फर्ज़ कई आहे मुक़र्रर वक़्त जे मथां फजर जे टाइम ते फजर ज़ुहर जे टाइम ते ज़ुहर असर जे टाइम ते असर इशा जे टाइम ते इशा मग़रिब जे टाइम ते मग़रिब हर निमाज़ जे टाइम ते अल्लाह निमाज़ फर्ज़ कई आहे अॼुकल्ह काज़ी अहमद मां बहाजी हज ते विया हूंदा चो इंशाअल्लाह ताला के वया हूंदा के वजण वारा हूंदा अल्लाह साईं जेके बकाया आहिनि उन्हनि खे बि हज बैतुल्लाह नसीब फरमाए ईमान वारा जॾहिं मोटी अचनि उन्हनि खां पुछी वठिजो त मैदान अरफात जे अंदरि ॿे पहिरीं ऐं टे पहिरीं कॾहिं पढ़ो पिया या कोन पिया पढ़ो जवाब ॾियो मैदान अरफात जे अंदर बे पहिरी टे पहिरी कदे पढ़े वया न लेकिन अन्या भी अहम गाल मगरब जे नमाज़ अज़ान ताई मैदान अरफात में रहणो आ हुक्म जदे अज़ान अचे तवा के फौरन नमाज अदा करनी आ बैठा भी वांदा हो कम भी कोने को फजर जी मगरब जी अज़ान भी अची वई आ लेकिन हुक्म त मगरब जी अज़ान आई आ मगर मैदान अरफात मा निकरो नमाज अरफात में मगरब जी न पढ़ो मुज़दलिफा जे तरफ रवाना थियो रात जो 10 बजे पहुंचो 11 बजे पहुंचो 12 बजे पहुंचो जेडी महल भी मुज़दलिफा में पहुंचो इहा मगरब जी नमाज इशा जे नमाज सा कदो करे उते पढ़ो मुजा भा खुदा जो वास्तो ते 30 पारन में किथे त देखार जिथे रब चयो जे त बे पहिरी टे पहिरी भी कदे पढ़ो
मगरब के जानी वाणी छड़े करे आधी रात जो इशा सा कदे पढ़ो रब त चयो त हर वक्त नमाज जेते नमाज अदा कर मुझे मुस्तफा जिंदगी में हिकड़ो हज फरमायो जॾहिं मैदान अरफात ते आयो मुझे मुस्तफा फरमायो बे पहरी टे पहरी कदे पढ़ो कयामत ताईं आशिक कदे पढ़ी रहिया आहिनि मुझे मुस्तफा फरमायो मगरिब ऐं इशा मुज़दलिफ़ा में हली पढ़ो मरफ अरफात मैदान में न पढ़ो अज भी जेके हाजी हज ते वञनि ईअं ई करे रहिया आहिनि क़ुरान चवे थो पंहिंजी निमाज़ पंहिंजे वक़्त ते पढ़ो लेकिन मुझे मुस्तफा हज जे ॾिहाड़े फरमायो हिते बे पहरी टे पहरी पढ़ो हुते मगरिब ऐं इशा पढ़ो क़यामत ताईं ईअं थींदो रहंदो ख़ुदा त ख़ुदा जो हुक्म सचो आहे या न मुझे मुस्तफा जो फरमान सचो आहे या न तुंहिंजे आॾो क़ुरान भी आहे तुंहिंजे आॾो महबूब जो फरमान भी आहे ॿुधाए छा करे रहियो आहे चओ उन ॾिहाड़े ते मुस्तफा करीम जो फरमान मञी रहियो आहे बाक़ी ॿियनि ॾिहाड़नि ते रब जो फरमान मञी रहियो आहे इहो अख़्तियार कंहिंजो आहे जवाब ॾियो ॻाल्हि आहे कंहिंजो अख़्तियार आहे मुंहिंजो करीम मुस्तफा बा अख़्तियार आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॻाल्हियुनि मां ॻाल्हि निकिरंदी वेंदी ऐं राति घणी गुज़रंदी वेंदी मूंखे पोइते मोटण ॾे मुंहिंजे करीम मुस्तफा जा ग़ुलाम अल्लाह ताला तो असां सां प्यार करे रहियो आहे छा करे रहियो आहे प्यार करे मुंहिंजो बेनियाज़ रब तो असां सां प्यार करे रहियो आहे जेकॾहिं ख़ुदा प्यार न करे हां त अहिड़ी महफ़िल नसीब छो करे हां बेशक अल्लाह जी ज़ात अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तव्हां असां सां प्यार कयो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जी ज़ात ज़िक्र जी महफ़िल नसीब फरमाई आहे बहानो कहिड़ो बनियो आहे जो बहानो बणियो आहे मरहूम मोहम्मद अयाज़ सूमरो जे मग़फ़िरत जी दुआ बहानो इहो बणियो इन बहाने सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे हिते गॾु थियण जी तौफ़ीक़ अता फरमाई हिते पहुतासीं दुआ त उन मरहूम लाइ घुरंदासीं पर हुज़ूर जे सॼी उम्मत जे लाइ बि त दुआ घुरंदासीं जवाब ॾियो पंहिंजे लाइ बि त दुआ घुरंदासीं जवाब ॾियो घुरंदासीं न यानी अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे उम्मत सां लेखो नथो करे महफ़िल हिकिड़े जे मग़फ़िरत लाइ थी रही आहे मुंहिंजो ख़ुदा हज़ारनि खे बख़्शे रहियो कंहिंजे करे जो मदीने वारे मीर जे करे दोस्तनि ॿुधाए छॾियो आहे त दुआ जो टाइम थी वियो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 11:30 टाइम हुयो बिल्कुलु 11:30 थी विया आहिनि ॻाल्हियुनि खे खोलण जे लाइ मूं पहिरीं तव्हांखे चयो त कलाक खपनि थोड़े टाइम में थोड़ियूं ॻाल्हियूं खुलंदियूं आहिनि अल्लाह ताला जे दरबार में दुआ आहे त मुंहिंजा करीम रब मूं गुनाहगार जेकी कुझु चयो आहे दोस्तनि जेकी ॿुधो आहे असां तरफ़ैन खे उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला जन दोस्तनि दोस्त मुख़्तियार अहमद जेको ख़ैर कयो आहे अल्लाह जे राह में पंहिंजे भाउ ऐं उन जे फैमिलीअ जे कुझु मेंबरनि जी नियत अल्लाह ताला उन्हनि जो ख़ैर बि क़बूल फरमाए तव्हांजो अचणु मुंहिंजो अचणु अल्लाह ताला क़बूल फरमाए अल्लाह ताला सभिनी जी मग़फ़िरत फरमाए अॼु ख़ास दुआ घुरो अल्लाह ताला असांजे पाकिस्तान जो ख़ैर फरमाए असांजे वतन अज़ीज़ खे अल्लाह ताला इस्तेहकाम अता फरमाए उहे जेके ताग़ूती ताक़तूं आहिनि नज़र अचण वारियूं या न अचण वारियूं जेके असांजे मुल्क खे गैर मुस्तहकम करणु चाहिनि था ख़ुदा खां दुआ घुरो त अल्लाह ताला उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस्तो नाबूद बनाए असांजे वतन अज़ीज़ खे अल्लाह ताला इस्तेहकाम अता फरमाए असांजे मुल्क जे हुक्मराननि या अपोज़िशन जेके बि सियासत में माण्हू आहिनि या जेके बि पहुच वारा आहिनि अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे सम्झ अता फरमाए अल्लाह ताला उन्हनि जे दिलि ऐं कननि में एतिरी ताक़त अता फरमाए त हिन ग़रीब अवाम जो आवाज़ बुद्धि उन्हनि जी गदाद रसी कनि व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि टाइम थी वियो त थी वियो हिकु दफ़ो आलम शरीफ ते बिराकुल्लाह शरीफ हवाला कयो जो फ़कीरन फी सबीलिल्लाह कयो मुंहिंजा करीम रब
सब जो सवाब तुझे बारगाह रब्बुल इज्जत में पेश के मुझे अल्लाह से कबूल फरमा। आमीन। तोहफतन हदियतन पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुजूर में पेश के मुझे मदीने जा साईं कबूल फरमा। आमीन। वसीला मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम औलाद रसूल अस्हाब रसूल अज़वाज रसूल मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे तमाम शहीदन खुसूसन शहीद बदर शहीद उहद शहीद खंदक शहीद करबला मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे तमाम औलिया अल्लाह नक्शबंदी कादरी चिश्ती सुहरवत खुसूसन पीरन जे पीर मुहियद्दीन मीर सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि आमीन। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन ईमान वारन औरतुन जे रूहान के मुझे अल्लाह से पढ़ी ईसाले सवाब के सी अल्लाह पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमा। खुसूसन अल्लाह खुसूसन मरहूम मगफूर उस्ताद मोहम्मद अयाज उन जी घरवारी उन जो बच्चो उन जे जमी अजीज वकार बजे रूहान की पढ़ी ईसाले सवाब के सी मुझा करीम रब पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमा। असांजी ही दुआ असांजा ही खाली हथड़ा करीम रब असांजी मगफरत जी दुआ मरहूम मोहम्मद अयाज जे हक में कबूल फरमा उन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह उन के उन जे अहलो अयाल के जेके उन सां गॾु मुंहिंजा करीम रब शहीद थी विया उन्हनि जे क़बरनि खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना। मुंहिंजा करीम रब उन जे भाइरनि खे उन जे पोयर खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा करीम रब उन्हनि जे पोयर जे माल रिज़्क़ में बचड़नि में ईमान में बरकतूं अता फरमा। मुंहिंजा सुहिणा करीम रब पंहिंजे महबूब जे सदके हुज़ूर नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॼी उम्मत जो ख़ैर फरमा। या अल्लाह असांजे इन सुहिणी सिंधड़ीअ जो ख़ैर फरमा। करीम रब असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जो ख़ैर फरमा। मुंहिंजा अल्लाह से असांजे मुल्क खे इस्तेहकाम अता फरमा। मुंहिंजा करीम रब ही जेके परेशानीअ जा ककर छायल आहिनि या अल्लाह असांजे वतन अज़ीज़ जे मथां उहे दूर फरमा। करीम रब पंहिंजे महबूब जे सदके रहमत जा बादल वरसा। मुंहिंजा मालिक मिठड़ा असांजे दिलनि खे पंहिंजे ज़िक्र सां पंहिंजे महबूब जे इश्क़ ऐं मोहब्बत दुरूद सां आबाद फरमा। असांजे ज़मीनुनि खे सावन फसलनि सां आबाद फरमा। करीम रब असांखे हिक ॿिए जे मोहब्बत अदब ऐं इज़त सां आबाद फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। दे देना।